प्रोग्राम लाइ मेज़बान आहे शहज़ादी भुरगड़ी, जॾहिं त हिन प्रोग्राम जी प्रोड्यूसर आहे नाइमा सिद्दीक़। अस्सलाम वालेकुम सामीन, प्रोग्राम लोक रस सां मां हवां जी मेज़बान शहज़ादी भुरगड़ी। सामीन, जीअं त प्रोग्राम लोक रस में असां लोक अदब जे बारे में, लोक गीतनि जे बारे में ऐं रस्मुनि जे बारे में ॼाण ॾींदा आहियूं ऐं उन सां गॾोगॾु जीअं त असांजी सिंधी क्लासिकल ऐं लोक शाइरीअ में मुख़्तलिफ़ पखियुनि ऐं जानवरनि जो ज़िक्र मिले थो। पखियुनि में कांव खे ख़ासि अहमियत हासिल आहे। कांव सिंधी शाइरी में पैगाम आणींदड़ पखी आहे, जॾहिं त उर्दू पंजाबी अदब में पैगाम आणींदड़ पखी कबूतर आहे। सामिन, सिंधी शाइरीअ में कांग खे वॾी अहमियत हासिल आहे। ख़ासि तौर ते लोकगीतनि में कांव जो ज़िक्र आम कयो वियो आहे। थर में लोकगीतनि जी हिकु अहिड़ी सिन्फ़ आहे जंहिंजो नालो बि कांव जी मुनासिबत सां रखियो वियो आहे। उन सिन्फ़ खे कांगलड़ो या कांगड़ो सॾियो वञे थो। उन गीत जो मरकज़ी ख़्यालु कांव खे ख़ुशीअ जी ख़बर खणी ईंदड़ पखी ॾेखारियो वियो आहे। जॾहिं त कांव लवंदो आहे त सम्झो वेंदो आहे त को महिमान अचे थो ऐं अॼु बि सिंध जे बहिराणनि में महिमान अचण ते माण्हू ख़ुशि थींदा आहिनि। कांग थो लवे अंगण में यार कांग थो लवे
थो लवे अंगण में कांग थो लवे कांगल अचन था हबीब मूसां मिलन था अजीब कांगल अचन था हबीब मूसां मिलन था हबीब अज या सुभाणे परी सच छो नथो चवे अंगण में कांग थो लवे कांग थो लवे अंगण में कांग थो लवे कांग थो लवे अंगण में यार कांग थो लवे ओ कांगल मिस्रन जा पानी प्यारे मणे अलाए दे अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे अलाए दे अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे शायद अचन था हबीब मुंहिंजी दिल जी दवे नण में कांग थो लवे अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे अलाए दे अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे शायद अचन था हबीब मुंहिंजी दिल थी दवे नण में कांग थो लवे अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे अलाए दे अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे अलाए दे अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे शायद अचन था हबीब मुंहिंजी दिल अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे अलाए दे अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे शायद अचन था हबीब मुंहिंजी दिल थी अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे अलाए दे अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे शायद अचन था हबीब मुंहिंजी दिल अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे अलाए दे अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे शायद अचन था हबीब मुंहिंजी दिल थी अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे अलाए दे अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे शायद अचन था हबीब मुंहिंजी अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे अलाए दे अज छो थी तुंहिंजी हा कांका वणे शायद अचन था हबीब मुंहिंजी दिल थी दवे नण में कांग थो लवे छो थी तुंहिंजी हा कांका वणे शायद अचन था हबीब मुंहिंजी दिल थी दवे नण में कांग थो लवे तमामु बहितरीनु स्क्रिप्ट ऐं उन सां गॾोगॾु जीअं असां पहिरीं बि ज़िक्र करे वेठा हुआसीं त सिंधी क्लासिकल ऐं लोक शाइरी में जिन बि पखियुनि जो ज़िक्र मिलियो आहे उन में कांग जो तमामु घणो ज़िक्र आहे पर जीअं त उर्दू पंजाबी अदब में वरी कांग जी जॻह ते कबूतर जो तमामु घणो ज़िक्र बि आयो आहे ऐं कबूतर खे पैगाम आणींदड़ पखी बि कोठियो वियो आहे मुंहिंजो आख़िरी खतड़ो कबूतर खणी जानी अड़े खे पुॼाए तूं मुंहिंजो आख़िरी खतड़ो कबूतर खणी जानी अड़े खे पुॼाए तूं जॾहिं
सजी ख़बर वञी ॾे मिठड़े खे करे वेस कारो तो लाइ रोअंदी वते सजी ख़बर वञी सामिन कांग जे हवाले सां असांखे प्रोग्राम तव्हां ताईं पहुचायूं पिया। कांगलड़े जो ज़िक्र शाहत लतीफ़ भिटाई सुरपूरब में पहिरें दास्तान में बि तमामु घणो ॻायो आहे कांग खे। ऐं असांजे जेके शाइर आहिनि शाहत लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ऐं उनखां अलावा ॿिया जेके बि शाइर आहिनि कांग जो तमामु घणो हवालो ॾिनो आहे ऐं कांग खे ख़ुशी जी ख़बर आणणु ऐं ख़ासि तौर ते महिमाननि जी जेको आमद आहे उनजो बि हिकिड़ो संदेसो खणी अचण वारो पखी कोठियो वियो आहे। सिंधी शाइरी में कांग खे वॾी अहमियत हासिलु आहे। ख़ासि तौर ते लोक गीतनि में कांग जो ज़िक्र तमामु घणो थो अचे, जंहिंमें कांगलड़ो कांगड़ो या अहिड़ा नाला जेके आहिनि प्यार मां सॼा था वञनि। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं उहो अची छित ते वेहे थो ऐं उन टाइम लवाइणु शुरू करे थो त उनखे मानी ॾियण जी हिकिड़ी ख़ुशी बि ॿुधाई वञे थी त तूं असांखे ॿुधाए त मानी जो टुकड़ो इहे टिकी था ॾियूं त असां वटि कहिड़ो महिमान असांजो अचे थो। पोइ अहिड़ी तरह सां उन घर में जेके औरतूं हूंदियूं आहिनि उन्हनि मिटनि माइटनि जे अचण जो जिन जो ओसीड़ो हूंदो आहे उन्हनि जा नाला वठंदियूं वेंदियूं आहिनि। ऐं जॾहिं उहो कांग उॾामंदो आहे त इन ॻाल्हि जी यकीन अची वेंदो आहे त अॼु इहे असांजा महिमान असां वटि ईंदा। ऐं अहिड़ी तरह कांव जा जेके आहिनि सो गीत ॻाया वञनि था। कांगलड़ो कांगलड़ो कारूं जर जो कांगलड़ो आतण मुंहिंजे आयो आ कांगलड़ो कांगलड़ो गानियूं गिचीअ में पाए पेर में छलड़ा पहिराए पिरनि कांग उॾारियो आ आतण मुंहिंजी आयो आ। इहो हुयो शाइरीअ में कांगलड़ जी सिन्फ़ तमामु घणी मक़बूल आहे। कांगल खां अहवाल पुछणु ऐं कांग उॾाइण जी रवायत सॼी सिंध में आहे, जंहिंजो ज़िक्र असां कुझु टाइम पहिरीं बि कयोसीं। उॾ कांगा ॾे टिपकी ॾियईं मिठी टिकी
उन जो वाइपो कश्मीर खां केटी बंदर ताईं रहियो आहे ऐं अञा बि ही जारी आहे। कांगलड़ो घणो करे औरतुनि जो गीत आहे। हिन गीत जो मज़मून मोहबत ऐं मजाज़ आहे। शलको कांग लवाए ऐं सॼण घर अचनि। कांगड़ी थी उड़े कांगड़ी थी उड़े मारो जीवड़ो झोला खाए। कांगड़ी थी उड़े मारो जीवड़ो झोला खाए। ओ मिठी कांगड़ी थी उड़े ओ बिलापण कांगड़ी थी उड़े। कांगड़ी थी उड़े मारो जीवड़ो झोला खाए। कांगड़ी थी उड़े मारो जीवड़ो झोला खाए। ओ मिठी कांगड़ी थी उड़े ओ बिलापण कांगड़ी थी उड़े। तमिल डॉक्टर नबी बख्श खान बलोच जी लिखत मूजिब हिन गीत जे हिकु छिरकाईंदड़ रवायत मिली आहे त हिकु परिणियल छोकिरी सरतियुनि खे ॿुधाए थी त कांग खेसि ॿुधायो आहे त संदसि माउ ॾांहें हिकु मुंडी ऐं भर्त भरियल गलो या गज मोकिलियो आहे। पर पोइ बि हू कांगनि खे चवे थी, ए कांगल वञी मुंहिंजे भाइड़े खे वठी अचु। परदेस में भाउ जे मिलण खां वधीक मूं लाइ ॿी कहिड़ी सुखड़ी थी सघे थी। पोइ तूं मता पुछी सामिन प्रोग्राम लोक रस जो वक्त पुजाणी ते पहुतो आहे। मेज़बान शहज़ादी भुरगड़ी, निगरा इंजीनियर तौफ़ीक अहमद मेमण जंहिंजूं तमामु घणी महिरबानियूं, बहितरीन गीत असांखे ॿुधाया। अनाउंसर नवाज़ चांडियो ऐं ड्यूटी ऑफिसर आमिर अब्बास खे ॾींदा ईंदड़ हफ़्ते लाइ इजाज़त। अलाह वाई।